साईं शाह सिंध मुझे अमर सिंध मुझे दिल जा मुझे धरती मुझो चमन मुझो गुलिस्तान सिंध मुझे अमर सिंध मुझे दिल जा प्यार है रिश्ता भी तो रस्मों सदाई कायम रहन सदा सिंध अजरक टोपी टोपी अजरक टोपी माहे शान सिंध जो जी शरह मुसलसल जिदोजहद खां पोइ भी तरक्की तरफ़ वञण बजाए तइलीमी शरह घटि हुजण जा इंकशाफ पुॼी रहिया आहिनि। असांजे ज़िले दादू जे हेडक्वार्टर शहर दादू में भी स्कूल तालिमोला हाई स्कूल शाहणी चांदी सरकारी स्कूल प्राइवेट स्कूल करे छॾियो आहे जिते अमीर जो ॿार प्राइवेट अदारनि में तइलीम हासिल करे थो। दादू शहर के लिए वही खिदमत है साईं कई है उन्हें के अजरक जो तोहफो इंसान दुनिया में गोदी है बटे आई को मेहमान Start with the first name of Allah who is the most merciful and kind. Respected Chief Guest Sir Raya Shagaman Fellow. बेटी अली दादू हिन साल भी ही शानदार तालीमी प्रोग्राम मुनक़द कयो आहे। मुझे नहायत खुशी है अड़े नंढे प्राइमरी स्कूल में एडी वॾी बेहतरीन तकरीब थी आहे। तव्हांजी जेकी डॉक्यूमेंट्री आहे उहा मूं ॾिठी आहे बल्कि मां मीटिंग बि कई आहे जेके तव्हांजा जेके ऐं CRC जे तरफ़ां दादू में के बि स्कूल मां ऐलान कयां तव्हां सभिनी जे साम्हूं 3 स्कूल मूंखे ॾियो which heavily require renovation या उनमें का ज़रूरत है जेके तव्हां जीअं डॉक्यूमेंट में शो के बारे छा करण वारी आहे बिल्कुलु या कहिड़ा आहिनि त 3 स्कूल मां तव्हां एक्सेप्ट कराइणा ऐं स्टूडेंट्स जेके आहिनि हेलो